सिंध में कणक के सरकारी ज़ख़ीरनि की हिफ़ाज़त लाइ हर साल करोड़ रुपया ख़र्च कया वञनि था, जीअं जीतमार स्प्रे ज़रिए कणक के ख़राब थियण खां बचाए सघिजे। पर हाणे साॻे स्प्रे जा बिल, गायब रिकॉर्ड ऐं ख़ाली गुदामनि जा इंकशाफ ख़ोरा खाते लाइ वॾो सवाल बणिजी विया आहिनि। हिकु अंदरूनी जांच रिपोर्ट मूजिबि कुझु ज़िलनि में काग़ज़नि ते लखे मैट्रिक टन कणक ते जीतमार स्प्रे ॾेखारी वई, पर जॾहिं जांच कमेटी गुदामनि जो मुआइनो कयो त उते रिकॉर्ड सां भेट में इंतहाई घटि मिक़दार में कणक मौजूदु हुई। उन सूरत हाल न रुगो माली ग़ोबियुनि जा ख़दशा वधाए छॾिया आहिनि, पर सरकारी कणक जी हिफ़ाज़त बाबति बि सवाल उथारे छॾिया आहिनि। जांच दौरान पतो पियो त कराची रीजन में हिकु कॉन्ट्रेक्टर पारां 2024-25 ऐं 2025-26 दौरान जीतमार स्प्रे जा अटकल 14 करोड़ 91 लख रुपयनि जा बिल जमा कराया विया। उन्हनि मां 8 करोड़ 85 लख रुपयनि जी अदायगी थी चुकी आहे, जॾहिं त अटकल 6 करोड़ 9 लख रुपया अञा रहियल आहिनि। जांच कमेटी जॾहिं स्प्रे बाबति मुकमल रिकॉर्ड तलब कयो त लाॻापियल अमलदारनि घुर्बल दस्तावेज़ पेश न करे सघिया। रिपोर्ट में इहो बि ॼाणायो वियो आहे त 2022-23 जो रिकॉर्ड बार बार तलब करण बावजूदि कमेटी हवाले न कयो वियो। जांच रिपोर्ट मूजिबि शहीद बेनज़ीराबाद, साहगढ़ ऐं नौशेरो फेरोज़ ज़िलनि में सरकारी रिकॉर्ड मुताबिक़ 2,52,856 मैट्रिक टन कणक ते स्प्रे करण जी दावा कई वई, जॾहिं त मुआइने दौरान रुगो 2,269 मैट्रिक टन कणक मौजूदु मिली। इहो वॾो फ़र्क़ु इन ॻाल्हि ॾांहुं इशारो करे थो त या त स्टॉक जी रिकॉर्ड में ग़लतियूं आहिनि या वरी मामले में वधीक जांच जी ज़रूरत आहे। जांच रिपोर्ट मूजिबि नौशेरो फेरोज़ में 6,855 मैट्रिक टन कणक घटि मिली, जॾहिं त 399 मैट्रिक टन कणक में मिट्टी ऐं धूड़ जी मिलावट रिपोर्ट थी। शहीद बेनज़ीराबाद में 5,360 मैट्रिक टन कणक जी घटिताई साम्हूं आई। सागर में 4,117 मैट्रिक टन कणक घटि मिली, जॾहिं त 4,554 मैट्रिक टन कणक ख़राब ऐं सड़ियल हालत में रिपोर्ट कई वई। शहीद बेनज़ीराबाद ऐं सागर जे डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिसनि घुर्बल दस्तावेज़नि ऐं सर्टिफिकेटनि जी खोट सबबि कुझु बिलनि जी अदायगी रोके छॾी, जॾहिं त नौशेरो फेरोज़ में अदायगी थी चुकी आहे। जांच कमेटी सिफ़ारिश कई आहे त लाॻापियल ज़िले फूड कंट्रोलरनि खां मौजूदा स्टॉक बाबति तफ़सीली रिपोर्ट वरिती वञे ऐं जेसीं ताईं हू लिखत में उहा तस्दीक न कनि त स्प्रे खां अॻु कणक मौजूदु ऐं महफ़ूज़ हुई, तेसीं ताईं वधीक अदायगियूं न कयूं वञनि। कणक सिंध में ख़ुराक जे अहम ज़रियनि मां हिकु आहे, जंहिंजी हिफ़ाज़त लाइ फ्यूमिगेशन ज़रूरी सम्झी वञे थी, पर माहिरनि जो चवणु आहे त रुगो बिलनि जी बुनियाद ते अदायगी करणु काफ़ी न आहे, पर हर ख़र्च जी तस्दीक, ज़मीनी मुआइनो, स्टॉक जी दुरुस्तगी ऐं मुकमल रिकॉर्ड जो मौजूदु हुजण बि लाज़मी आहे। ख़ुराक खाते जी जांच अञा जारी आहे। जेकॾहिं रिपोर्ट में ॼाणायल बेज़ाब्तिगियूं साबित थियूं त मामिलो रुगो स्प्रे जे बिलनि ताईं महदूद न रहंदो, पर सरकारी कणक जे ज़ख़ीरनि जी निगरानी, माली निज़ाम ऐं ज़िम्मेवार अमलदारनि जे एहतिसाब बाबति बि अहम सवाल उथंदा। फ़िलहाल सभ खां वॾो सवाल इहो आहे त जेकॾहिं करोड़ रुपया जीतमार स्प्रे ते ख़र्च कया विया त उनजो मुकमल रिकॉर्ड छो मौजूदु न आहे, ऐं जेकॾहिं काग़ज़नि में मौजूदु कणक गुदामनि में न मिली त उनजो ज़िम्मेवार केरु आहे। इन्हनि सवालनि जा जवाब जारी जांच मुकमल थियण खां पोइ साम्हूं ईंदा।